समझो तो उन जहान जो 1000 साल केतिरो आहे ख़बर आहे? हाँ समझ में ईंदी ताकि क़यामत जो मंज़र समझाए। सोन नबी फरमाया क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं उन जा क़यामत वारो हिकिड़ो ॾींहुं पंहिंजो 50,000 साल। वरी ॻाल्हि सम्झ में कोन आई वया। क़यामत वारो ॾींहुं हिकिड़ो असां वारा 50,000 साल। हाणे भेटियो ॻाल्हि खे न, हाणे भेटियो ॻाल्हि खे रब पियो चए मूं नबीअ जो नालो जेके ठाहियो लिखियो वो 20,000। हाणे असां वारा जे हिकिड़ो ॾींहुं उते जो हिते 50,000। हाणे 20,000 खे हिसाब लॻायो त करोड़े साल। ॻाल्हि सम्झ में अची वई कि न? असां वारा थींदा 50,000 त उते जो हिकिड़ो ॾींहुं, उते जो हिकिड़ो ॾींहुं। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन शान ॿुधायो ईसा अलैहिस्सलाम खे। पर मुंहिंजे नबीअ क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन पढ़ी ॿुधायो हुक्म फरमायो इन तअद्दू निअमतल्लाहि ला तहसूहा। ओ मुंहिंजा बाना तव्हां मुंहिंजी नेमतूं घणे ठकी पवंदा एॾा थोरा अवां ते कया आहिनि, एॾा थोरा कया आहिनि, एॾी नेमतूं अवां ते मूं नाज़िल कयूं, हुन महिरबानी अवां ते फरमाई आहे। पर उन नेमतनि जो थोरो ऐं लाइ कोन सघंदा। मौला पोइ कहिड़ी नेमत आहे? जंहिंजी नेमत त जाम नेमतूं, पर वॾी नेमत मदीने वारो मीर आहे। अल्लाह जो हबीब काफरन के विच में मक्के शरीफ में ऊंधो थियो पियो ये हुक्म तव्हांखे ग़लती थी। व इन तअद्दू निअमतल्लाहि, वॾे में वॾी नेमत अल्लाह जी मदीने जो मीर आहे। तो सुभान अल्लाह जोर सां ॾिसो अल्लाह खे सोए नबी सां केॾो प्यार आहे। तव्हां असीं जेकी उमिरि ते हज ते वेंदा आहियूं त इतां जेके एराम ॿधी निकिरंदो आहे त वेंदो मके शरीफ़। चलायो केॾांहुं वेंदो आहे? दोरा ते वात सां ॻाल्हायो कॾहिं मके शरीफ़ बैतुल्लाह उतो वञी 7 चकर बैतुल्लाह खे ॾींदो, पोइ वञी सफ़ा मरवा वणंदो, मथो घुराईंदो, पोइ थींदो उमिरो, पोइ वेंदो मदीने। सही आहे? पर हितां जेके वेंदा आहिनि सहराम वठी पोइ वेंदा आहिनि। पर जॾहिं तयारी थींदी आहे उमिरि ऐं हज जी त हर कंहिं हज जे वात ते अखर हूंदो आहे त आउं मदीने ते वञां। ॿुधायो मूंखे ॻाल्हि आहे न? इहा अखर हूंदा कि न? कॾहिं कंहिं हज उमिरि वारे चयो त आउं मके थो वञां। ॻाल्हि आहे कोन? अॼु कोठा पिया वञनि पिया न। अॼु छा चवंदा बाबा मुंहिंजो पे पियो वञे मदीने, अम्मा पई वञे मदीने, अदी पई वञे मदीने, असीं सभु चवंदा आहियूं मदीने। ॻाल्हि आहे कोन? पर वञनि